अल्लाह पाक जो बटन हुन मसइलो थी वियो बाक़ी छा आहे त जीअं हुयो पंहिंजो लॻनि त असां बि चयो डॉक्टर साहब अॻे बि मतिलबु त हुनजी हिफ़ाज़त संभाल कान पई थिए पोइ त चयो वरी साईं खे हकानी साहब जे ॼाण में आई त उहो बि आयो ऐं हिन ते पोइ थियो असां पाण बि जेको हूंदो हक़दार मुस्लमान गरबा कया बिल्कुलु मुतमइन साईं हकानी साहब जेको पहिरीं में साईं अची हिते ऐं पोइ मुतमइन करे सभु मालिक बि मुतमइन का बि हिन में जोर जोर ज़बरदस्ती इहा ॻाल्हि कान्हे हाणे को माण्हू हिन में जेकॾहिं असां पाण में जेॾी मलमत आहे त का बि थोरो हिनखे फर्क़ी वारे त जो रंग न ॾिए अलम पाक आहे त गांधी अब्बास जो अलम लॻो पियो आहे असां सभिनी जे लाइ हिकिड़े दिलि जी तस्कीन जो बाहिफ़ आहे ऐं मां हिन जे लाइ वरी वापरे में ॾिठो आलामा हकानी साहब खे जो उन एतिरी महिनत करे ऐं इहो सॼो कमु कयो आहे मुतमइन थी पाण हिन जो बुनियाद विझी ऐं हर शइ जो इनशाला इहा क़ाइमु रहंदी ऐं हिते गॾु बासूं सभु जेके अदादार आहिनि उहे सभु हिते गॾु बासूं ऐं अची इनशाला अलाह करे त पोइ इतलाह पैदा कंदा